वफ़ाक़ी काबीना में वॾे पैमाने ते फेरफार कई वई आहे। शौकत तरीन खे नाणे ऐं रेवेन्यू जो कलमदान सौंपियो वियो। हमाद अज़हर ख़ान नाणे वारी वज़ारत जो कलमदान वापसि वठी खेसि तवानाई वारो वज़ीर बणायो वियो। शिबली फराज़ खे साइंस ऐं टेक्नोलॉजी जो कलमदान ॾिनो वियो। खसरो बख्तियार जी वज़ारत बि तब्दील कई वई। ख़ासि इकनॉमिक अफेयर्स जी वज़ारत वठी सनत ऐं पैदावार जी वज़ारत ॾिनी वई। फवाद चौधरी खे रिहर्सल समा वारी वज़ारत ॾिनी वई। मेट ते शहर अॾण लाइ तयारी भी करे छॾी हुई ऐं सिंध हुकूमत एनओसी भी ॾिनी। ख़बर नाहे छो फ़ैसिलो वापसि वरितो वियो। उम्मीद आहे त सिंध हुकूमत एनओसी वापसि वठण वारे फ़ैसिले ते नज़रसानी कंदी। पंजाब में माफ़िया सां मुक़ाबले सबबि सिंध ते ध्यान न ॾेई सघियो आहियां। वफ़ाक़ जे पैकेज सां सिंध जे अवाम खे तमामु घणो फ़ाइदो थींदो। अरिड़हीं तरमीम बाद वफ़ाक़ जो समूरो पैसो सूबनि ॾांहुं हलियो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो सखर में कामयाब जवान प्रोग्राम जी तक़रीब खे ख़िताब। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त सिंध सूबो कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। सखर हैदराबाद मोटरवे जो कमु तमामु जल्द शुरू कयो वेंदो। नएगाज डैम मंसूबो वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत खे मुकमल करणो हो। बदकिस्मती सां सिंध जे केतिरनि ई ज़िलनि खे गैस नाहे मिली। सिंध में बिजली जे मंसूबनि ते का बि सीड़पकारी न कई वई। पीपी अवाम खां वोट वठंदी आहे पर अवाम जा कम नाहे कंदी। सखर में कामयाब जवान प्रोग्राम जी तक़रीब के खिताब दौरान वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जीए सिंध वारा जीअन जो नारो भयो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जी वज़ीर आज़म ते तनक़ीद। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त वज़ीर आज़म ऐलान करे पंहिंजे वाइदनि खां फिरी वेंदो आहे। उन खां अॻु वज़ीर आज़म कराची लाइ 162 अरब रुपयनि जो ऐलान कयो। अॼु ताईं थर जो अवाम हिकु मोबाइल हेल्थ यूनिट जो इंतज़ार करे रहियो आहे। हुकूमत सॼे मुल्क में सोशल मीडिया ते आरज़ी तौर पाबंदी लगाए छॾी। सोशल मीडिया प्लेटफॉर्म 11 वॻे खां 3 वॻे ताईं बंदि रहंदा। ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, टेलीग्राम ऐं व्हाट्सएप खे बंदि कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त कंहिं जथे खे रियासत खे यरगमाल बणाइण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। कानून लागू कंदड़ इदारनि अमन अमान जे हवाले सां ज़बरदस्त कमु कयो। अमन अमान बहाल रखण ते पुलिस ऐं रेंजर जे ऑफिसरनि ऐं जवाननि बहादुरी ॾेखारी। सुलसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त पुरतशद्दुद मुज़ाहिरनि में मुलविस माण्हुनि जी सुञाणप लाइ नादरा, सैफ सिटी लाहौर ऐं ॿियनि इदारनि ते बदल ख़ासि सेल क़ाइमु कयो वियो आहे। ख़ासि सेल पुलिस ते तशद्दुद में मुलविस माण्हुनि जी वीडियोज़ ज़रिए निशानदेही करे रही आहे। ज़िले इंतिज़ामिया समूरनि तक़रीरुनि खे बि मॉनिटर कंदी। पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान ऐं नवाज़ शरीफ विच में फ़ोन ते राब्तो। मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं पीडीएम जे मुस्तक़बिल ते गौर विचार। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त इतिहाद खे नुक़सान खां बचाइण लाइ नून लीग ऐं पीपी बयानबाज़ी खां पासो कनि। पीपी राब्ते में आहे। हिक ॿिए ख़िलाफ़ बयानबाज़ी सां इमरान ख़ान मज़बूत थींदो। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधी 110 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 15,982 ताईं पहुतो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5,364 नवां केस ज़ाहिर। एनसीओसी कराची जे ॿिनि तिबी मर्कज़नि खे कोरोना वैक्सीन लॻाइण जी इजाज़त ॾेई छॾी। कराची में मज़दूरी लाइ वयल सिंधड़ी जे ॻोठ मोहम्मद खान जुड़ेजो जो रहवासी नौजवान गमशाद ब्रोही जो लाश हथायो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। हिप्रो में कीरिया कॉलोनी वेझो शाख मां अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। पुलिस मूजिबि लाश कुझु ॾींहुं पुराणो लॻी रहियो आहे। वधीक जांच हलंदड़ आहे। सांगड़ जे मिठराओ कैनाल में पेर तिरकण सबबि ॿुॾी फौत थियल नीगर जो लाश हथ न आयो। 26 कलाक गुज़री वञण बावजूदि इरशाद लिगारी जो लाश न मिलियो। वारिस परेशान।